खबरुनि अपडेट सिलसिले के अॻिते वधाईंदे हिंगोर जा मां ख़बर शामिल कयूं पिया। आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मूजिब मंगी मौला में 10 सालनि खां तरक़ियाती कम लाइ जिदोजहद कई, आवाज़ उथारियो। उहो कमु MPA मैडम गज़ाला मेमन जे महिनत जिदोजहद सां अॼु नाले जो कमु मुकमल थी वियो। रोड जो कमु जारी आहे। जॾहिं त सिंध जा मज़लूम पंहिंजा लुड़कल आड़े अची पंहिंजी बेहसीअ जो शिकार थी करे कंहिं वीरानमा कुंड मंझि पंहिंजनि जज़्बनि खे समझाइण जी नाकाम कोशिश कंदे संदन जूं न्याणियूं वाईंदड़ अखियूं पंहिंजा बदनसीबी वारा ख्वाब खणी कंहिं निमा समाजी अॻुवान जे पाशे में वेहण जी तलाश हिक उञायल पखी तोड़े इंसान जियां हिक ज़रीफ़ी जिदोजहद वारे रस्ते ते हलण लाइ ईंदा हुजनि त उतां खां समाजी किरदार पंहिंजा असर तोड़े विखिर विलोड़ण पिणु शुरू कंदा आहिनि। अहिड़ी तरह मंगी मौला में जेको 10 सालनि खां जेकी तरक़ियाती कमु न थियो, उहो कमु MPA मैडम गज़ाला मेमन समाजी किरदार हिकु क़दम अॻिते खणी मज़लूमनि जे मन जी फरियाद ॿुधी ग़रीबनि जा रुकियल तरक़ियाती कमनि खे पंहिंजा सांडियल सपना निर्वार कंदे तेज़ आंधियुनि तोड़े गर्मी सर्दीअ जी परवाह न कंदे मज़लूमनि जी मेज़बानीअ वारो किरदार अदा कंदे PPA जे प्लेटफॉर्म तां ज़िला खैरपुर जे तालका सोबोदोर सां तालुक रखंदड़ मज़लूमनि जा सूर दिल में खणी हिन ग़रीबनि जे सिरिश्ते जी कड़ी बणिजी आवाज़ बुलंद करण लाइ जिदोजहद करे तरक़ियाती मंसूबनि जी मंज़ूरी वठी कमु शुरू कयो। इंसानी जज़्बनि तहत पुरज़म इरादनि तहत तरक़ियाती कमु शुरू करे रोज़ानो कम जी विज़िट पिणु कई। संदसि जी अहिड़े नेको जज़्बनि जो असां MPA मैडम गज़ाला मेमन जे क़दुरु कंदे संदसि जा ॿांह ॿेली थी रहनुमाई कनि।